अम्मा, ओ अम्मा, मां मुरादूअ सां शादी कोन कंदसि। छो? अम्मा, हू जुआरी वांदो ऐं मां उन सां शादी कयां? मां कोन कंदसि उन सां शादी। ॿई गॾु खेॾंदा आहिनि, गॾु। ॿई केर? इहो तो वारो खानू। उनखे तूं एतिरो मासूम न सम्झ। जुआ त उहो बि खेॾंदो आहे, पर ही मुरादो पहिरें नंबर जो रोल नशाई आहे। तूं इनखे ईअं मासूमड़ो न सम्झ अम्मा। बस हाणे बस ठहियो। ऐं शादी कंदो त पाण ई सुधरी वेंदो। न, मां कोन कंदसि हुन सां शादी। वधीक ज़िद कंदव त छा? घर छॾे हली वेंदसि या मां खूह में टपो ॾींदसि। अम्मा, मां कुझु बि कंदसि। मां पाण खे मारे छॾींदसि, पर उन निभागे मुरादूअ सां शादी मां कंहिं बि क़ीमत ते कोन कंदी। मां शानू, खानू बि तोसां हाणे शादी कोन कंदो। इहा ॻाल्हि मुंहिंजी बि तूं यादि रखी छॾ। ऐं हाणे माठ करे सुम्ह। मथे में सूर पइजी वियो आहे मूंखे। सॼो ॾींहुं रेसनि जी गुलामी कयां ऐं शाम जो तुंहिंजो पिटको अची ॿुधां। सुम्ह वञी हाणे, मूंखे बि सुम्हण ॾे। छोरी जो अची मथो त ख़राब थियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।